नाज़िन ढढोलायार भरिसां पाणी जे बारे तां ॿिनि धुरियुनि में जहिड़े दौरान नौजवान क़तल थी वियो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर नसीर शाह। जी नसीर, छा तफ़सील आहिनि? जिले टंडोलायर जे तालुके झंडूमरी जो थाणो आहे, डासोड़ी थाणो, उनजी हद जो ॻोठ आहे मोहब्बत शाह बुखारी में अॼु सुबुह जो पाणीअ जे वारे तां मंगरिया बिरादरी ऐं नुहाणी बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो। झेड़े जे नतीजे में गोलियूं लॻण सबबि ॿ ॼणा, ॿ मर्द ऐं 3 औरतूं ज़ख़्मी थी पिया। जिन मूजिबि टंडोलायर जिन खे सिविल अस्पताल वञो वियो त उते 35 साला गवर्नर मंगिरियो जेको सो ज़ख़्मनि जा न सहंदे पहुची वियो, जॾहिं त अमीर अली मंगिरियो, नाज़िया मंगिरियो, गुल बानो मंगिरियो, शाह खातू मंगिरियो ज़ख़्मी थी पिया, जिन खे सिविल अस्पताल टंडोलायर में ज़ेरे इलाज रखियो वियो आहे। ऐं जॾहिं त इहो पाणी जे वारे जे हवाले सां पंहिंजो इहो सुबुह साण झेड़ो थियो ऐं उन्हनि जो चवणु आहे पंहिंजे ज़ख़्मियुनि ऐं उन्हनि जे माइटनि जो चवणु आहे त ज़मींदार जावेद शाह आहे जंहिंजा माण्हू आहिनि ऐं उते उॾोवारी क़िस्म जा माण्हू वेठल आहिनि। जीअं ई असांजा माण्हू पाणी जे वारे ते विया त उन्हनि सिधा फायर कया, जंहिंजे करे असांजे औरतुनि ऐं मर्दनि खे लॻा ऐं जंहिंजे करे हिकु ॼणो पंहिंजो फौत थी वियो हलियो। ऐं जॾहिं त उन्हनि जो चवणु आहे त जावेद शाह जे ख़िलाफ़ बि पंहिंजो केस दाख़िल कयो वञे, FIR कटी वञे, न त ॿी सूरत में असां धरणा पढ़ंदासीं, एहतिजाज बि कंदासीं ऐं असां ग़रीब मिसकिन माण्हू आहियूं ऐं असां सां ज़ुल्म थी वियो हलियो आहे। जॾहिं त नाज़रीन खे वधीक ॿुधायां त तालुके झंडेमरी में गुज़िरियल 15 ॾींहंनि मंझि ही 6 क़तल थी वियो हलियो आहे, जॾहिं त अमन जो गहवारो सम्झंदड़ ज़िलो टंडोलायर में हींअर लाक़ानूनियत ऐं ख़ौफ़ वारो माहौल छाइजी वियो हलियो आहे। जी नसीर, अवां जी महिरबानी।